अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां जो पंहिंजो अदाकार काज़ी अब्दुल सत्तार आहियां। वरी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल सत्तार काज़ी व्लॉग। जी हाँ दोस्तों, मां पंहिंजे हिन यूट्यूब चैनल सत्तार काज़ी व्लॉग में अवां सभिनी आयल मोअज़्ज़ीन मोहतरमीन खे भलीकार चवां थो। भली किराया जी किराया सदाईं ख़ुशि हुजो, आबाद हुजो, हमेशह गुलनि जियां टेकंदा टणंदा रहो। इहा ई मुंहिंजी अवां दोस्तनि जे लाइ दुआ आहे। तो दोस्तों, सभ खां पहिरियां मां अवां दोस्तनि खे चवंदुसि जेकॾहिं अवां आयो मुंहिंजे हिन चैनल ते न्यू त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो। सब्सक्राइब करण खां पोइ बेल आल बटन खे बि दॿाए छॾो त जीअं मुंहिंजे अचण वारी जेका न्यू वीडियो आहे उनजो नोटिफिकेशन अवां सुञणनि वटि, अवां मोहबतनि भरियनि वटि अची वञे, अवां खे मिले हर ड्रामे जी बहितरीन अपडेट। जी हाँ दोस्तों, जेसीं ताईं को न्यू ड्रामो ऑन एयर नथो थिए तेसीं ताईं अवां दोस्तनि सां हर ड्रामे जी अपडेट पहुचाइण जी वधि में वधि कोशिशि कंदुसि ऐं उमेदु कंदुसि त अवां खे मुंहिंजी जेका बि वीडियो हूंदी उहा अवां खे ज़रूरु पसंदि ईंदी ऐं उन मां जेका अवां जा जेके कमेंट ईंदा, अवां जेके लाइक हूंदा, उहे जेकी शेयरिंग हूंदी, उहा निहायत मुंहिंजे लाइ क़ाबिल इज़त हूंदी। छो त हिन महिल ताईं अवां दोस्तनि जेको मूंखे साथ ॾिनो आहे, जेको मूं सां सहकार आहे अवां दोस्तनि जो सॼणनि जो ऐं जेका सपोर्ट आहे उहा अव्हां जी हाँ एहसानमंद आहियां अवां दोस्तनि जो ऐं क़ाबिल इज़त ऐं एहतराम जोगी आहे। मैं हमेशह अवां दोस्तनि जूं कचहरियुनि में ॻाल्हियुनि में इहो ज़िक्र कंदो आहियां त मूंखे पंहिंजे जेके भाइर आहिनि, मुंहिंजे जेके सपोर्टर आहिनि, उन्हनि जी वॾी महिरबानियूं लख तोरा लख लाइक ला करे ख़ुशि हुजो, आबाद हुजो। त दोस्तों, हींअर असीं ॻाल्हि कयूं पिया, जी हाँ, सिंध टीवी जी बहितरीन सोप सीरियल जहिड़ियूं ज़ालूं तहिड़ा मुड़ुस। जी हाँ, जहिड़ियूं ज़ालूं तहिड़ा मुड़ुस तमामु बहितरीन हिकिड़ी सोप सीरियल अचे पई जंहिंजा डायरेक्टर आहिनि हुसैन शेख। जी हाँ, जंहिंजो राइटर आहे मामा लालो। जी हाँ दोस्तों, जीअं अॻु में अवां हिकिड़ो ड्रामो ॾिठो मश्करनि जो ॻोठ ते अला मश्करनि जो ॻोठ। जी हाँ दोस्तों, मश्करनि जो ॻोठ जीअं कामयाबु थियो ऐं तमामु हिकिड़ी बहितरीन, जीअं ईअं मां खणी चवां ईअं मां खणी चवंदुसि त जेका सुञाणप मिली सिंध टीवी खे, जेका मथे शोहरत मिली, जेका उहा मिली मामा लालू जे ड्रामे मश्करनि जे ॻोठ में। त तहिड़ीअ तरह हाणे ही कॉमेडी जेके सीरियल अचे पई ऐं सीरियल जी जेके महिनत कई वई आहे ऐं सीरियल खे जेको आहे चमकायो वियो आहे ऐं उन जेका चमकंदड़ सितारा आहिनि उहे अवां खे मां ॿुधाईंदो हलंदुसि त उहे माया नाज़ बहितरीन अदाकार सदाकार जेके अवां चाहींदा आहियो, जंहिंजो अवां फिल्मूं ड्रामा ॾिसंदा आहियो, उहे अवां जे हिन वीडियो में ऐं मुंहिंजे हिन सीरियल में सोप सीरियल में अचनि पिया। जी हाँ, मामा लालू मन्नान अब्बासी जी ऐं हुन खां अलावा अब्दुल्ला मला, हाजन तीवड़ो एस भट्टी ऐं खीरो बुरड़ो। जी हाँ दोस्तों, तमामु हिकिड़े बहितरीन ऐं हुन खां अलावा मीर सईद सुबदार बि कमु करे पियो ऐं हुन खां अलावा हिन में तमामु बहितरीन फीमेल आर्टिस्ट रीमा नाज़ बि कमु करे पई ऐं अलाह अवां खे ख़ुशि रखे आबाद हुजे। तमामु 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 हिन जेको आहे छस वारी ऐं चाह वारो जेको आहे ड्रामो साबित थींदो इंशाअल्लाह ऐं बहितरीन हिकिड़ी सीरियल। जीअं अवां हुनखे मश्करनि जो ॻोठ खे ॾिठो, ईअं हीअं अवां हिन मां बि लुत्फ़ अंदोज़ थींदव, हिन मां बि पंहिंजो मज़ो वठंदव। हिन ड्रामे मां तमामु बहितरीन हिकिड़ो कॉमेडी सीरियल आहे। हिन ड्रामे खे जिते फिल्मायो वियो आहे, हिन ड्रामे खे फिल्मायो किथे वियो आहे, इहा अवां दोस्तनि खे ख़बर न आहे। अवां दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां त हिन ड्रामे खे जिते फिल्मायो वियो आहे उहो आहे सिंध जो बहितरीन शहर। जी हाँ, ऐं जिते जंहिंखे चवंदा आहिनि हवाउनि जो शहर ऐं उन सां गॾोगॾु कहिड़ा कहिड़ा शहर अचनि था, हैदराबाद। जी हवाउनि जो शहर आहे हैदराबाद। हैदराबाद जे आस पास लोकेशन हिन खे फिल्मायो वियो आहे। ऐं आस पास जे मुराद इहा आहे त अवां खे ॿुधाईंदो हलां मटियारी हाला। जी हाँ दोस्तों, मटियारी हाला जे हिन लोकेशन ते हिन ड्रामे खे फिल्मायो वियो आहे ऐं पूरो सेटअप जेके हितां लॻायो वियो आहे ऐं हिन में अवां खे ॿुधाईंदो हलां त जेके अदाकार हींअर कमु कनि पिया बि उहे बि
लाजवाब अदाकार ऐं बहितरीन अदाकार जंहिंखे अवां चाहींदा आहियो, जंहिंजो अवां ड्रामा ॾिसंदा आहियो, टेली फिल्मूं ॾिसंदा आहियो, उहे ई अदाकार हिन में कमु कनि पिया। मां उमेद कयां थो त इहो ड्रामो बि अव्हांखे तमामु घणो पसंदि ईंदो। ऐं हुन खां अलावा जन जन दोस्तनि मूंखे कमेंट कया आहिनि, जन जन दोस्तनि मूंखां जेको हाल अहवाल पुछंदा आहिनि, मूंखे दुआऊं ॾींदा आहिनि ऐं मूंखे दिलि ॾींदा आहिनि ऐं मूंखे लाइक में तमामु घणा दिलि मिलंदा आहिनि त इलाही इलाही खोड़ मां ख़ुशि थी वेंदो आहियां। मां दोस्तनि जी जंहिं महिल इहे ॻाल्हियूं ॾिसी करे मुंहिंजे अखियुनि मां आबो अची वेंदो आहे ऐं रोइणु लॻंदो आहियां त यार केॾी मूंखे दोस्त मुंहिंजा इज़त ॾींदा आहिनि। अलाह उन्हनि खे ख़ुशि रखे, आबाद हुजनि, हमेशह गुलनि जा टेकंदा टणंदा रहनि। जीअं 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 दोस्तो जीअं मुंहिंजो हिकु बाणे जो असगर अली थेबो जीअं कढण शहर बदीन खां ऐं हमेशह मूंखे दुआऊं ॾींदो आहे ऐं उहो आहे चाहींदड़ मोहतरम असद खान कुरैशी साहिब जो, जन खे ॾाढो प्यार ॾींदो आहे। अलाह करे असद कुरैशी जा असां जी ॻाल्हियूं ॿुधायूं आहिनि ऐं पहुचायूं बि आहिनि। हाणे जॾहिं हुनजी रूह ते रहम पवे ऐं जॾहिं हुनखे अलाह अव्हांजे शहर ताईं असगर भाउ अव्हांखे अलाह उन ताईं पहुचाईंदो या अव्हां उन ते पहुचंदो त मां अॻु में अव्हांखे गुज़ारिश कंदो हलंदुसि त उनजो जेको ॻोठ घरु आहे ऐं सॉरी उनजो जेको घरु आहे उहो आहे कराची शहर में ऐं कराची शहर आहे ईअं खणी चइजे त समुंड ऐं कहिड़े हंधि कहिड़े जॻह ते आहे इहा हाणे ख़ुदा बहितर ॼाणींदो आहे। ऐं न इहो एतिरा असां छो त एॾो वॾो सीनियर आर्टिस्ट आहे, सीनियर अदाकार आहे ऐं एतिरो असीं हुजत बि हुन सां कोन रखंदा आहियूं ऐं हुनखे एतिरो बि न खपाईंदा आहियूं त अव्हांजो घरु किथे आहे। कॾहिं अहिड़ो इतफ़ाक़ बि न थियो आहे त असद खान सां असांजी को अहिड़ो उन ताईं विया हुजूं। बहरहाल तमामु बहितरीन अदाकार आहे। असां मैसेज अव्हांजो जेको मैसेज हुयो उन ताईं पहुचायो आहे ऐं अव्हां चयो पियो त असांखे हुनजो नंबर खपे त दोस्तो मां अव्हांखे ॿुधाईंदो हलियुसि त मां पंहिंजे हिन यूट्यूब चैनल जे जेको हिन वीडियो जे डिस्क्रिप्शन में जेको आहे मां पंहिंजी हिकिड़ी लिंक ॾींदो आहियां फेसबुक जी। उहा फेसबुक खे तव्हां फॉलो कयो, उन में ई मुंहिंजो जेको आहे नंबर आहे। अगरि मूंसां नंबर ते राब्तो करणु चाहियो त मां अव्हांखे ॾींदुसि असगर अली खान असद खान जो अव्हांखे नंबर ॾींदा। ॿियो हिकिड़ो दोस्त अब्दुल हाई संजरानी साहिबु जी हाँ ख़ैबर खां ऐं उन मूंखे ॿुधायो त असांखे जेको आहे साईं निसार शाह जो नंबर खपे थो। त दोस्तो अब्दुल हाई संजरानी साहिबु अलाह अव्हांखे ख़ुशि रखे, आबाद हुजो, हमेशह गुलनि जी टेकंदा टणंदा रहो। त मां अव्हांखे बि इहो ई मशवरो ॾींदो हलंदुसि जेकॾहिं अव्हांखे कंहिं नंबर खपे थो त अव्हां बि मुंहिंजे फेसबुक अकाउंट खे फॉलो कयो ऐं मूंसां कयो, उन ते राब्तो थियो। ऐं उन ॾींदुसि अव्हांखे उनजो नंबर ऐं हुन सां कचहरी कयो, खोड़ चाहियूं ऐं पंहिंजो हाल अहवाल हुन सां कयो। मुहबत भरिया जेके लफ़्ज़ आहिनि अव्हां उन सां ॻाल्हाए सघो था। त दोस्तो तमामु दोस्तनि जी वॾी महिरबानियूं ऐं हुन खां अलावा जेकॾहिं अञा ताईं मुंहिंजे पहिरीं प्यारे कंहिं दोस्त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब न आहे कयो त हुनखे मां इहा ई गुज़ारिश कंदुसि त जल्दी जल्दी में मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करे वठि ऐं हुन खां अलावा बेल आल बटन खे बि दॿाए वठि ऐं हुन खां अलावा लाइक कमेंट करण बि न विसारिजां ऐं जल्दी जल्दी में कमेंट में पंहिंजो नालो, पंहिंजे शहर जो नालो, पंहिंजी ज़ात, पंहिंजो हाल अहवाल जेको ओड़णु चाहींदो असां सां, जेके दिलि में विंदराइणु चाहींदो असां सां, जेके असां सां मुहबत भरिया लफ़्ज़ ॻाल्हाइणु चाहींदो त दोस्त देरि न कर हींअर जो हींअर जी हाँ हिन वीडियो जे कमेंट बॉक्स में हलिया वञो ऐं लिखो पंहिंजो नालो ऐं पंहिंजो हाल अहवाल। त दोस्तो मां उमेद कयां थो त मां अव्हां जे हर सवाल जो जवाबु ॾींदो हलंदुसि। हर ड्रामे जी हर वीडियो जी जेको आहे कमेंट्स में मां वीडियो ते अव्हांखे जेको आहे पंहिंजो हाल अहवाल जो जवाबु ॾींदुसि। तमामु दोस्तनि जी वॾी महिरबानियूं। जहिड़ियूं ज़ालूं तहिड़ा मुड़ुस, सॉरी जहिड़ियूं ज़ालूं तहिड़ा मुड़ुस तमामु बहितरीन हिकिड़ी सुप सीरियल आहे ऐं ॾिसण न विसारींदा, अन क़रीब अचण वारी आहे। इहे जेके बि सभु ड्रामा आहिनि इहे अव्हांखे ईअं खणी चइजे त ईद खां पोइ आन एयर थींदा ऐं अव्हां इन मां जेका पंहिंजो लुत्फ़ अंदोज़ थींदो। त तमामु दोस्तनि जी वॾी महिरबानियूं। अलाह करे ख़ुशि हुजो, आबाद हुजो, हमेशह गुलनि जा टेकंदा टणंदा रहो। पंहिंजो ख़्यालु रखो, पंहिंजे पाड़े जो ख़्यालु रखो, पंहिंजी नियाणियुनि खे सुठी में सुठी तालीम ॾियारो ऐं हुननि ते तवजो ॾियो ऐं पंहिंजे ॿारनि ते
भी तवज्जो ॾियो, नज़रसानी रखो, आवारा गर्दीअ खां बचाए रखो, अहिड़े माहौल खां बचाए जंहिंमें उन्हनि जो मुस्तक़बिल ख़राब थिए। त दोस्तो इहा मां हर वीडियो में दोस्तनि खे मां इहो गुज़ारिश कंदो आहियां ऐं हुन खां अलावा दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां त पंहिंजे ॿारनि के अलावा 5 वक़्त नमाज़ पढ़ंदा करो। जी हींअर रमज़ान शरीफ़ जो रोज़ा हलनि पिया, जी अॼु 13हों रोज़ो आहे ऐं राति रखंदासीं 14हों रोज़ो बाक़ी अची इन करे बि अची पहुता आहियूं ऐं इंशाअल्लाह बसि जीअं रोज़ा ख़तमु थींदा ईद खां पोइ लगातार धड़ाधक कमकार अची वेंदा ऐं हर माण्हू पंहिंजो कमकार में मसरूफ़ थी वेंदो। हीअं असीं बि मसरूफ़ थी वेंदासीं ऐं अव्हां खे ॾींदासीं कॾहिं कॾहिं को न्यू वीडियो। ऐं हुन खां अलावा दोस्तनि जी वॾी महिरबानियूं। अल्लाह अव्हांखे ख़ुशि रखे, आबाद हुजो, हमेशह गुलनि जा टेकंदा टिड़ंदा रहो, पंहिंजो ख़्यालु रखंदा करो। जिए लतीफ़ जी ॿोली, जिए लतीफ़ जी नगरीअ जा माण्हू, जिए सिंध, असां जिए सिंध में रहंदड़ तमामु ॿोलियूं ॻाल्हाईंदड़ जेके बि असांजा पहिरियों प्यारा दोस्त आहिनि, जंहिंमें मां अव्हांखे ॿुधाईंदा बलोची, पंजाबी, सिंधी, सराइकी, मारवाड़ी, थरी ऐं हुन खां अलावा पख्तून, बिरोइकी जेके बि रहनि था, सभई आबाद हुजो, हमेशह गुलनि जा टेकंदा टिड़ंदा रहो, सभई ख़ुशि हुजो, हमेशह इहे मुंहिंजी दुआऊं आहिनि। ऐं हुन खां अलावा अञा बि मां अव्हां दोस्तनि खे ॿुधाईंदो आहियां, दोस्त जल्दी में कमेंट बॉक्स में पंहिंजो नालो, पंहिंजी ज़ात ऐं पंहिंजी शहर जो नालो लिखी कमेंट कयो ऐं अव्हांखे मां अॻे वीडियो तक अव्हांजो नालो कंदुसि। तेसीं ते वठां तव्हां दोस्तनि खे इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।